अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आया सारा सुमरो ऐं बुलेटिन में मूसा गॾु साथ ईंदो मुबशिर सोलंकी। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। सिंध में सिज बाहि वसाइण लॻो। मुख़्तलिफ़ शहरनि में गर्मी पद 50 डिग्री खां मथे थी वियो। सख़्त गर्मी सबबि माण्हू घरनि ताईं महदूद। रोड रस्ता वीरान। सब खां वधीक गर्मी पद दादू में 51.5 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। लाड़कानी ऐं जेकमबाद में 50.5। सखर ऐं खैरपुर में गर्मी पद 50 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। नवाबशाह में 49 ऐं शिकारपुर में 47 डिग्री सेंटीग्रेड गर्मी रिकॉर्ड। हैदराबाद में 44, मीरपुर खास में 41 ऐं मिठी में गर्मी पद 40.4 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। मौसमियात खाते पारां 31 मई ताईं सख़्त गर्मी जी लहर बरक़रार रहण जी अॻकथी। नायब वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार हिक ॾींहं जे सरकारी दौरे ते वाशिंगटन पहुची वियो। पाकिस्तानी सफ़ीर रिज़वान सईद शेख ऐं सिफ़ारती अमलदार नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जो इस्तक़बाल कयो। इसाक़ डार अॼु अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में पाक आर्मी लाॻापन ऐं इलाइक़ाई मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि कई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी क़ौमी असेंबली जो बजट इजलास 5 जून ते शाम जो 5 लॻे तलब करे वरितो। सेनेट जो इजलास बि 5 जून ते शाम जो 6 वॻे तलब। बजट इजलास दौरान नई माली साल लाइ बजट पेश करण जो इम्कान। ईरानी सदर जो पाकिस्तान ऐं मलेशिया जे वज़ीर आज़मनि सां फोन ते राब्तो। ईरानी सदर मसूद पिज़िक्शियान ॿिन्ही मुल्कनि सां सिफ़ारतकारी वधाइण जो इशारो ॾेई छॾियो। ईरानी सदर जो चवणु आहे त पाड़ेसरी मुल्कनि सां सहकार वधाइण लाइ पुरज़म आहियूं। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त ईरान सां अञा मुआहिदो नाहे थियो। ॿई मुल्क मुआहिदे जी तमामु घणो वेझो पहुची चुका आहिनि। ईरान अमरीका सां मुआहिदो करणु चाहे थो। ॿिन्ही मुल्कनि विच में जंगबंदी में वाद वारी मुआहिदे ते अॻबराई थी आहे। वाशिंगटन में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे जेडी वेंस चयो आहे त सदर डोनाल्ड ट्रंप अञा बि मुआहिदे जी मंज़ूरी लाइ तयारु नाहे। वधीक अॻबराई बैदि सदर मुआहिदे जी मंज़ूरी जी पोज़ीशन में हूंदो। उहो चवणु मुश्किल आहे त सदर ट्रंप ईरान असन मुफ़ाहिमत जी बुनियाद ते कॾहिं सही कंदो। हैदराबाद भरिसां ख़ासि केली बिरादरी जे बिंदुरनि में जहिड़ो हिकु ॼणो मारिजी वियो। बाबर थाणे जे हथ में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां बिंदुरनि में जहिड़ो थी पियो। फायरिंग में नौजवान अकील उर्फ कालू ख़ासि केली मारिजी वियो। पुलिस जवाबदारनि 7 साला उर्स ख़ासि केली खे बंदूक समेत गिरफ़्तार करे वरितो। ठठे वेझो धारदार रोड हादसा। हिकु ॼणो फौत, केतिरा ई ज़ख़्मी। किंजर ढंढ ते पिकनिक मल्हाइण लाइ वेंदड़ कराची वासी नौजवाननि जूं 2 मोटरसाइकिलूं पाण में टकराइजी वयूं। हादसे में बल्दिया टाउन जो रहवासी नौजवान फौत। धारदार हादसनि में 12 ॼणा ज़ख़्मी। नाज़ुक हालत में अस्पताल मुंतकिल। वारिया भरिसां बाईपास वटि लोडर रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टकर। हादसे में इरशाद अली गुरगेज फौत थी वियो। नगर पार्क भरिसां शादीशुदा नारी जो मुबैना तौर टंगियल हालत में लाश हथ ॻोठ वाड़काऊ वासण 25 वरियनि जी डरंगी ज़ाल रामचंद कोहली जो मुबैना तौर घर अंदर चूरे में टंगियल लाश मिलियो। पुलिस पहुची वारसनि जे बयान मुताबिक़ नारी जो मुड़ुस रामचंद कोहली वण तां पन लाहींदे किरी पियो हो, जंहिंजे सदमे में नारी इंतहाई क़दम खयो आहे। शेखपुर के वेझो सोलंकी बिरादरी जे बिंदुरनि में जहिड़ो 11 ॼणा ज़ख़्मी। गोडमीर जावेद टालपुर में जहिड़े दौरान लठूं ऐं कुहाणियूं लॻण करे बिंदुरनि जा 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अकबर सोलंकी, गफूर मुश्ताक, अली गुलाम सोलंकी, अब्दुल गनी ऐं ॿिया शामिल। गाड़ी हसन भरिसां खोसा बिरादरी जे 3 घरनि खे बाहि। 15 बकरियूं ऐं 1 गऊं सड़ी मरी वई। दिलमुराद थाणे जे हद ॻोठ मोहम्मद अली खोसो में चिलमाचण खां उथण सबबि 3 कखावा घर सड़ी रख थी विया। घरनि में बीठल 15 बकरियूं 1 गऊं सड़ी मरी वयूं। अनाज ऐं ॿियो क़ीमती सामान बि सड़ी रख में तब्दील थी वियो। खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिर ॻोठणनि पारां आला इख़्तियारनि खे मदद जी अपील।